बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वत्लु अलैहिम नबअ अबनई आदम बिल हक्कि इज़ कर्रबा कुर्बानन फतकुब्बिल मिन अहदिहिमा वलम युतकब्बल मिनल आखिरी। सदक़ल्लाहुल अज़ीम। कुरान करीम फुरकान हमीद जो सीपारो छहूं आयत कुरान करीम फुरकान हमीद जो सीपारो छहूं सूरत माइद जी आयत नंबर 27। कुरान करीम फुरकान हमीद जे हिन लफ्ज़न मुबारक में अल्लाह ताला जल्ल जलालुहु व नवालुहु हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ॿिन शहज़ादनि काबील ऐं हाबील जो कुरान पाक में किस्सो बयान फरमायो। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व नवालुहु हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कुरान पाक जी वही नाज़िल फरमाई, इरशाद फरमायो वत्लु अलैहिम नबअ अबनई आदम बिल हक़्क़ि, पढ़ मथे उन्हनि जे ख़बर आदम जे औलाद जी हक़ सां। इन मुंहिंजा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां पंहिंजी उम्मत खे मूं अल्लाह ताला जे तरफ़ां हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ॿिनि पुटनि हाबील ऐं काबील जी हक़ सां सच सां ख़बर ॿुधायो। इज़ कर्रबा कुर्बानन, जॾहिं कुर्बानी कई उन्हनि मंझां के कुर्बानी करण वारी, फतकुब्बिल मिन अहदिहिमा, वो क़बूल कई हुई हिकिड़े जी, वलम युतकब्बल मिनल आखिरी, ऐं ॿिए जी कुर्बानी क़बूल न कई वई। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पंहिंजी कामिल कुदरत सां जॾहिं पैदा कयो, हज़रत आदम अलैहिस्सलाम जे उबते पासे बीबी हवा पैदा कई त फ़क़ति हिकु मर्द हज़रत आदम अलैहिस्सलाम हो, ॿी दुनिया में उनजी घरवारी बीबी हवा औरत हुई, ॿी मर्द औरत अञा दुनिया में वजूद ई कोन हो। अल्लाह ताला जे कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे बीबी हवा मां जॾहिं औलाद जो सिलसिलो अल्लाह जे हुक्म सां थियो त जाड़ा ॿार ॼमंदा हुआ, इन हिकु भाउ ॿियो भेण ॿई गॾु ॼमंदा हुआ। उहो अल्लाह ताला जे कुदरत सां साल या ॿिए साल, पर जॾहिं बि ॿार जाड़ा ॼावा थिए त बीबी हवा खे अल्लाह ताला जे कुदरत सां 9 महीना पूरा वे पेट में ॿार रहिया थे। 9 महीननि खां बाद में वे ॿार ॼावा त जाड़ा ॼावा। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद में हिकु पुटु ॼाओ जंहिंजो नालो काबील हो। उन काबील सां गॾु उनजी भेण ॼाई, उनजो नालो अकलीमा हो। हिकु ई साल, हिकु ई पेट में, हिकु ई वक़्त में जॾहिं हज़रत काबील ॼाओ त उन सां गॾु उनजी भेण अकलीमा ॼाई, ऐं हज़रत जॾहिं हाबील ॼाओ त हाबील जी भेण लियूज़ा ॼाई। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे दौर में अल्लाह ताला हुकुम कयो त मुंहिंजा प्यारा नबी हिकिड़े साल जेके ॿई भाउ भेण गॾु ॼावा, वरी ॿिए साल जेके भाउ भेण ॼावा त सालनि जे फ़र्क़ सां हिन साल वारो भाउ वरी गुज़िरियल साल वारी भेण सां निकाह कंदो, गुज़िरियल साल वारी जेका भेण ॼाई इहा हाणे जेको भाउ ॼाओ उन सां निकाह कंदो। अल्लाह जी कुदरत, काबील जी भेण थोरो सूरत में सादी हुई ऐं हाबील जी भेण ख़ूबसूरत हुई। काबील चवण लॻो त जेका मूंसां गॾु ॼाई आई ऐं उन सां निकाह कंदुसि। हाबील चयो त न, अल्लाह ताला जो हुकुम थियो आहे ऐं पंहिंजे बाबा हज़रत आदम अलैहिस्सलाम जी शरीयत जो इहो कानून आहे त जेके ॿई भेण भाउ गॾु ॼमंदा हू उन सां निकाह न कंदा। काबील सां गॾु ॼाई अकलीमा, त काबील चयो पिए त आउं अकलीमा सां निकाह कयां। हाबील चयो त न, अकलीमा सां शरीयत में निकाह मुंहिंजो थींदो। लियूज़ा जेका मूंसां गॾु ॼाई आहे उन सां निकाह तुंहिंजो थींदो। अलगर्द इन मामले ते हाबील काबील जी पाण में थोरो ॾे वठि थी पई, चिकछका थी पई। काबील चयो हाबील खे त आउं तोखे क़त्ल कंदुसि। अल्लाह ताला क़ुरान पाक में बयानु फरमायो त क़त्ल करण खां अॻु में वरी हाबील ॾस ॾिनो त हीअं था कयूं, पाण ॿई अल्लाह जे खे कुर्बानी था करियूं, ख़ैर था कयूं, तूं बि ख़ैर कर अल्लाह जे आउं बि ख़ैर कयां थो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में, केतिरनि नबियनि जे ज़माने में इहो अल्लाह ताला जी तरफ़ां इहो हुकुम हूंदो ऐं अल्लाह जी कुदरत जो निज़ाम हो। जेको ख़ैर कंदा हुआ त ॿाहिरि हिकिड़े मैदान ते छॾे वेंदा हुआ, आसमान खां ॻाढ़ी बाहि ईंदी, हिकु रिवायत में अछी बाहि आसमान खां ईंदी, उहा बाहि उनखे अची साड़े वेंदी ॼण त उनजो ख़ैर क़बूल पइजी वियो। जंहिंजे ख़ैर खे अछी बाहि न अची साड़ियो त पोइ ख़राब थी वेंदो या जीत पइजी वेंदा, उहो ख़ैर क़बूल बि कोन पवंदो, माण्हू बि ताना ॾींदा हुआ।
काबील हाबील खे चयो त पाण ॿई ठीकु आहे, तुंहिंजी सलाह सां ख़ैर कयूं था। काबील पंहिंजे हिकु कणक जो ढेर कढे छॾियो। हज़रत हाबील उन हिकु दुंबो पंहिंजे माल जे धड़म जा हिकु ढोर दुंबो काए अल्लाह जे राह कुर्बान करे छॾियो। आसमान खां ॻाढ़ी बाहि आई जो हाबील जी कुर्बानी अल्लाह जे दरबार में क़बूल पइजी वई। काबील जी अल्लाह जे राह में कुर्बानी क़बूल न पई त काबील खे इन ॻाल्हि ते वधीक कावड़ लॻी त हाणे जेका आउं पसंदि थो कयां उहा मुंहिंजी भेण सां निकाह थो करणो पवंदो ॾिए ऐं कुर्बानी में मुंहिंजी क़बूल कोन पई। तॾहिं संदसि भाउ जवाबु ॾिनुसि त अल्लाह ताला जल जलालहु मन वालहू नेकोकारनि जी कुर्बानी क़बूल थो करे। हाबील काबील खे चयो त अल्लाह ताला नेकोकार जो ख़ैर क़बूल कंदो आहे। जीअं अल्लाह ताला क़ुरान में फरमायो, काल इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन, अल्लाह ताला नेकोकारनि जो ई ख़ैर क़बूल कंदो आहे। अल्लाह ताला परहेज़गारनि जी इबादत क़बूल कंदो आहे। इन ॻाल्हि ते काबील खे वधीक कावड़ लॻी ऐं काबील चयो त आउं तोखे क़त्ल कंदुसि। त हाबील चयो, जेकॾहिं तूं मूंखे क़त्ल कंदे या तूं मुंहिंजे ॾांहुं हथ डिघो कंदे, इलैया यदक लितक़्तुलनी, तूं जेकॾहिं मूंखे क़त्ल करण जे लाइ हथ वेझो कंदे, मां अना बेबासितै यदैया इलैका लिअक़्तुलक, आउं कॾहिं बि तुंहिंजा हथ वेझो न कंदुसि। तूं भले मूंखे क़त्ल कर, आउं तोखे धक न हणंदुसि। अल गर्ज़, जॾहिं काबील हज़रत हाबील खे धक हणी शहीद करे विधो, क़त्ल करे विधो, मारे विधो, उन खां पोइ आख़िर पाण परेशान थियो त हीउ हेॾो मामिलो थी वियो जो मूं पंहिंजे भाउ खे क़त्ल करे विधो। काफ़ी टाइम परेशान रहियो, मगर पहिरियों इंसान दुनिया ते क़त्ल कयो वियो, पहिरियों इंसान दुनिया ते वफ़ात करे वियो त हीउ आजिज़ थी वियो। हिनखे ख़बर कोन हुई त पंहिंजे भाउ खे हाणे छा कयां। ऐं अल्लाह ताला क़ुरान पाक में हीअं बयानु फरमायो, फ़तौअत लहू नफ्सुहु क़त्ल अख़ीहि फ़क़तलहु फ़अस्बह मिनल ख़ासिरीन। पोइ जॾहिं शौक़ ॾियारो हुनखे हुनजी नफ़्स क़त्ल कई पंहिंजे भाउ खे, पोइ क़त्ल कई हुनखे, पोइ सुबुह कई नुक़सान वारो थी करे हाबील परेशान थी वियो त भाउ खे क़त्ल करे विधो। पोइ क़त्ल करण खां पोइ ॾाढो परेशान थी वियो त हाणे हिनखे छा कयां, कीअं कयां। उन ज़माने में पहिरियों इंसान हो, अञा कंहिंखे ख़बर ई कोन हुई त कीअं गुस्ल थींदो, कफ़न थींदो, दफ़न थींदो, छा मामिलो थींदो। घणी परेशानी ऐं पेशेमानी जे वक़्तु जॾहिं पाण थियो परेशान थियो त अल्लाह ताला जल जलाल मन वालो पंहिंजे कामिल कुदरत सां ॿ मलाइक सॻोरा मोकिलिया। ज़ाहिरी हिकिड़ी पखी जी सूरत में, कांग जी सूरत में आया। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो, फबसल्लाहु गुराबन यबहसु फिल अर्दि लियुरियहु कैफ युवारी सौत अखीहि। मोकिलियो अल्लाह ताला कांग खे तो खोटे ज़मीन में त ॾेखारियो हुनखे त कीअं दफ़न करे पंहिंजे भाउ खे। अल्लाह जी कुदरत सां क़ुरान पाक जी 6 सिपारी सूरत माइद में आहे, अल्लाह ताला आसमान में 2 कांग मोकिलिया। उहे कांग पाणी में विड़ी पिया, हिकु कांग ॿिए खे चोंबई धक कयो त कांग मरी पियो त ॿियो कांग छा थो करे, उहे कांग ज़मीन में पंहिंजी चंबनि सां चोंब सां मिटी खोटे उन कांग खे अंदरि दफ़न कयो, अंदरि रखी छॾियो, मथां मिटी वराए छॾी ऐं पाण सोचणु लॻो, काल या वैलता अजज़्तु अन अकून मिस्ल हाज़िल गुराबि। अफ़सोस, हाबील चयो त अफ़सोस, काबील चवणु लॻो त अफ़सोस, ऐं हिन कांग खां बि आजो थी वियो जो कांग मूंखे ॾेखारे वियो, सम्झाए वियो त माण्हू खे कीअं दफ़न कयो। मूं पंहिंजे भाउ खे कावड़ में क़त्ल त करे विधो, मारे विधो, पर मूंखे हिनजे दफ़न थियण जी ख़बर कोन हुई। पोइ जॾहिं काबील ॾिठो त कांग हुनखे कीअं दफ़न कयो आहे, तॾहिं काबील हज़रत हाबील खे उन ज़मीन में दफ़न कयो, खॾ खोटे अंदरि दफ़न करे छॾियो। उनजी तमामु वॾी क़बर आहे। किन रिवायत में इहा क़बर मुल्क शाम जे अंदरि आहे, कॾहिं कॾहिं नेट ते बि ॾेखारी वेंदी आहे। तमामु वॾी क़बर आहे, उहा हज़रत हाबील जी क़बर आहे जेका काबील हुनखे क़त्ल कयो हो। अल्लाह ताला जल जलालो मन वालो क़ुरान पाक में सॼो बयानु फरमायो आहे त मुंहिंजा महबूब अजीब मामिलो हो, जंहिं हिकु भाउ पंहिंजे भाउ खे दुनिया जे मामले जे करे, दुनिया जे हुस्न जे करे क़त्ल करे विधो। जॾहिं क़त्ल कयई त अल्लाह ताला जल जलालो मन वालो क़ुरान पाक में इरशाद फरमायो त जेको बि इंसान दुनिया में केरु कंहिंखे क़त्ल करे थो, कतबना अला बनी इसराईल अन्नहु मन क़त्ल नफ्सन बिग़ैर नफ्सिन औ फसाद फिल अर्दि फकअन्नमा क़त्ल अन्नास जमीआ।
अल्लाह ताला फरमायो त असां इहो क़त्ल उन नफ़्स जे मथां लिखूं था जो बनी इसराइल यानी हज़रत आदम जा औलाद जो काबिल हाबिल खे शहीद कयो क़त्ल कयो त जेको बि दुनिया में माण्हू क़त्ल थो करे इन क़त्ल जो गुनाह कातिल खे त मिले थो पर इन गुनाह जो काबिल खे बि गुनाह मिले थो जो दुनिया में क़त्ल जी शुरूआत न कई। दुनिया जे तख़्ते ते जेको चङाई जो कमु शुरू थो करे अल्लाह ताला उनखे सवाब ॾींदो रहे पियो। मिसाल तौर के माण्हू किथे मस्जिद ठाराई मदरसो ठारायो दीनी प्रोग्राम शुरू कयो उहो भले दुनिया में हलियो वञो उनखे ॾिसी ॿिया जेके माण्हू अहिड़ा कम कंदा रहिया या पाण पंहिंजे इलाइक़े में हज उमिरे जो सिलसिलो जारी रखियो माण्हुनि खे तयारु कयो नमाज़ लाइ माण्हुनि खे तयारु कयो हाणे पाण दुनिया में हलियो वियो जेके माण्हू इबादतूं कंदा नमाज़ पढ़ंदा रोज़ा रखंदा हज बैतुल्लाह जो कंदा मस्जिदूं ठाराईंदा उनखे पूरो सवाब मिलंदो उनजे सवाब मां न घटिबो पर जे सवाब नेकी जो कमु माण्हुनि खे ॾेखारियो सम्झायो सेखारियो अल्लाह ताला उन सभिनी खे उनजो बि अजुर अता फरमाईंदो जीअं बुनियादी तौर माण्हुनि खे सवाब जा कम सेखारिया। अहिड़ी तरह सां को माण्हू गुनाह जो कमु सेखारिजो इयाज़ु बिल्लाह कंहिंखे क़त्ल कयई या केरु कंहिंखे नशे जो आदी बनाए थो त जेको गुनाह जो कमु करे थो उनखे त मिलंदो पर जेतिरा उन माण्हू गुनाह ते आमादा कया उन्हनि जे गुनाह जो बि उन गुनाहगार खे सज़ा मिलंदी रहंदी। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो त जेकॾहिं बिना गुनाह जे बिना सबब जे हिकु माण्हू जे माण्हू क़त्ल कयो त अन्नमा क़त्ल नास जमीआ बिना के सबब जे हिकु इंसान खे कंहिं क़त्ल कयो त रब थो फरमाए त हुन ॼण सभिनी माण्हुनि खे क़त्ल करे छॾियो छो त हिनखे हिकिड़े माण्हू जे क़त्ल करण जी ताक़त हुई हुनखे क़त्ल करे विधाई त ॼण हिन समूरे माण्हू खे क़त्ल करे विधो आहे। क़त्ल करणु गुनाह कबीर आहे तंहिंजे करे पाण खे गुनाह खां बचाजे। अॻियां अल्लाह ताला क़ुरान में फरमायो वमन अहयाहा फकअन्नमा अहया अन्नास जमीआ जे हिकिड़े के माण्हू खे जीअरो रखियो अल्लाह ते फज़ल करम सां ॼण समूरे माण्हू हुन ज़िंदा करे छॾियो आहे यानी कि हिकिड़े माण्हू जो हुन हयाती बचाई कोशिशि कई त हुनखे क़त्ल खां नुक़सान खां बचाई मारण खां बचाई ॼण समूरे माण्हू खे हयाती ॾिनी आहे। हालांकि हयाती ऐं मौत अल्लाह जी कब्ज़े कुदरत आहे पर माण्हूअ जॾहिं को चङाई जो अमल थो करे अल्लाह हुनखे उहो अजर थो ॾे को बुराई जो कमु थो करे अल्लाह हुनखे सज़ा थो ॾे। हाणे इहा ॻाल्हि यादि रखणु खपे त क़त्ल हाबील कयो वियो क़त्ल हाबील कयो वियो क़त्ल करण वारो कातिल काबील हो वॾे काफ़ सां कातिल काबील हो ऐं शहीद थियण वारो वफ़ात कयल हाबील हो। हाबील ऐं काबील जो वाक़ियो क़ुरान पाक जे 6 सिपारे में आहे। क़ुरान पाक जे तफ़सीर खाज़न ऐं तफ़सीर फ़तहुल क़दीर तनवीर ईमान ॿिनि केतिरनि क़ुरान पाक जे तफ़सीर लिखियो आहे। फ़तहुल क़दीर जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 34 ते तफ़सीर खाज़न जुल्द नंबर 1 सफ़ो नंबर 456 ते ॿिनि केतिरनि क़ुरान पाक जे तफ़सीर में लिखियो आहे त हाबील जॾहिं क़त्ल थी वियो त अल्लाह ताला जल जलाल मन वालहू काबील खे फरमायो यानी अल्लाह पंहिंजे कामिल कुदरत सां अल्लाह जो आवाज़ इन मलाइकनि जे ज़रिए काबील खे ॿुधणु आयो त अल्लाह ताला फरमायो ऐं काबील तूं हाबील खे छो क़त्ल कयो त चवणु लॻो मुंहिंजा मौला मूं त क़त्ल कोन कयो आहे। तॾहिं वरी बि आवाज़ आयो ऐं काबील तूं हाबील खे क़त्ल कयो आहे ऐं उहो हाबील जो रत दाह ॾेई रहियो आहे ज़मीन जे अंदरां। वरी बि काबील चवणु लॻो त मुंहिंजा रब मूं हाबील खे क़त्ल कोन कयो आहे जे हाबील खे क़त्ल कयो आहे त हाबील जो रत ज़मीन ते नज़र ई कोन थो अचे। अल्लाह जी कुदरत जॾहिं काबील हाबील खे क़त्ल कयो उन वक़्त में जेको हज़रत हाबील जो रत वयो फौरन रत ज़मीन चूसी वई ईअं चूसी वई त जीअं ज़मीन ते पाणी जो जग हारबो आहे या गिलास हारबो आहे त पाणी ज़मीन पी वेंदी आहे ईअं हज़रत हाबील जो रत ज़मीन चूसी वई पी वई हली त काबील चवणु लॻो त मूं क़त्ल किथे कयो आहे रत ई मौजूदु कोन्हे। हालांकि ज़मीन जेको हज़रत हाबील जो रत चूसी वियो हिन में बि हिकमत इलाही अल्लाह जे अमर सां हज़रत हाबील जो रत ज़मीन चूसी वई हली। अल्लाह ताला जल जलाल मन वालो फरमायो ऐं काबील तूं हिन ॻाल्हि जो इनकार थो करीं त हाणे क़यामत ताईं कंहिं बि इंसान जो रत ऐं या रत ज़मीन न चूसींदी। उन खां पोइ ज़मीन रत चूसण बंदि करे छॾियो। जॾहिं ज़मीन ते रत हारबो आहे माण्हू जो या जानवर जो फौरन ज़मीन न चूसींदी आहे काफ़ी वक़्त ताईं रत पियो हूंदो आहे
पोइ ज़माने गुज़रण खां पोइ या ॾींहं गुज़रण खां बाद में आसिया ते रत ज़मीन चूसे वेंदी आहे, पर फिल फौरन जीअं पाणी खे चूसींदी आहे ईअं ज़मीन रत न चूसंदी आहे। छाजे करे? जो काबील पंहिंजे भाउ जे क़त्ल खां पोइ बि इनकार कयो। पर वॾी ॻाल्हि इहा आहे, क़ुर पाक जे तफ़सीर बयान कयो आहे त जॾहिं हज़रत हाबील शहीद थी वियो उन खां पोइ 7 ॾींहं ज़मीन धुॿंदी रही, ज़मीन में ज़िलज़िला आया। ज़मीन में ज़िलज़िलनि जी शुरूआत हज़रत हाबील जे क़त्ल खां पोइ थी आहे। ऐं अजीब रिवायत क़ुर पाक जे तफ़सीरनि बि आंदी आहे त दुनिया में अल्लाह ताला जेके बि मेवा पैदा कया सभिनी मेवनि जा मेवा मिठा हुआ, पर जॾहिं काबील हज़रत हाबील खे क़त्ल कयो, यानी हज़रत हाबील जे क़त्ल थियण खां पोइ मिठा मेवा के फिका थी विया, के खटा थी विया। त मेवनि में खटाण ऐं फिकाण जेका पैदा थी आहे, जिन मां ज़ाइको ख़तम थी वियो आहे, या जेके खटा थिया इहे हज़रत हाबील जे वफ़ात खां उन जे ॾुख में अल्लाह जे अमर सां पोइ थियो आहे। वरी क़ुर पाक जी तफ़सीरनि इहा बि अजीब रिवायत आंदी आहे त जॾहिं हज़रत हाबील शहीद थी वियो त हज़रत हाबील जे शहीद थियण खां बाद, हज़रत हाबील जे क़त्ल थियण खां बाद वणनि में कंडा पैदा थिया। जेके दुनिया में वणनि में कंडा आहिनि, इहे सभु वणनि जा कंडा हज़रत हाबील जे शहादत खां पोइ थिया। उन जे ॾुख में अल्लाह जो अमर हो, अल्लाह जी कुदरत सां रब पंहिंजी कुदरत जा नज़ारा ॾेखारिया त हाबील जे क़त्ल खां बाद में अल्लाह वणनि में कंडा बि पैदा फरमाया ऐं मेवनि में खटाण जेका पैदा थी, ज़ाइका मुख़्तलिफ़ थियण लॻा, खटा थियण लॻा, इहे बि हाबील जे क़त्ल खां बाद। इहो क़ुर पाक जी तफ़सीर तनवीरुल ईमान सीपारो 6 सफ़ो नंबर 39 ते रवायत। ॿियनि क़ुर पाक जी तफ़सीरनि बि मुख़्तलिफ़ इन बयान में लिखियो आहे। मौज़ू तमामु घणो आहे, हाबील काबील जो मौज़ू या हज़रत आदम अलैहिस्सलाम जी जेको असां बयान करे चुका आहियूं मुख़्तसर या बयान थोरो कंदासूं। इहो तमामु वॾो बयान आहे। इहो 2, 4, 8 किस्तुनि में 2 मिंटनि में 2 कलाकनि में बयान थियणु मुमकिन ई कोन्हे, जेको 7 सालनि जो क़ुर ऐं हदीस पाक बयान कयो आहे। 7 सालनि जी ज़िंदगी जा मामलात आहिनि, अल्लाह ताला जी कुदरत अजीब निज़ाम मामलात आहिनि जंहिंसां अल्लाह दुनिया वारनि खे ॾेखारियो आहे। इहो को मिंटनि या कलाक में बयान मुमकिन ई न आहे। मुख़्तसरनि बिल्कुलु मुख़्तसर असां पंहिंजे हिसाब सां ॼाण ॾियण जी कोशिशि कई आहे, जेतिरो अल्लाह ताला असांखे ॻाल्हाइण जी ऐं सम्झाइण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। हाणे इंशाअल्लाह हिन खां बाद में आख़िरी किस्सो ॿुधाईंदासूं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो दुनिया मां विसाल। हज़रत आदम अलैहिस्सलाम हज़रत हाबील जी वफ़ात खां पोइ बि दुनिया में 1 साल रहियो। पंहिंजे पुट जी वफ़ात खे जॾहिं बि यादि कंदो त हज़रत आदम अलैहिस्सलाम रोई पवंदो। इंशाअल्लाह ईंदे किस्से में हज़रत आदम अलैहिस्सलाम जे विसाल मुबारक जो ॿुधाईंदासूं। उन खां बाद में इंशाअल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम जो तव्हांखे किस्सो मुख़्तसर ॿुधाईंदासूं।